जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं खट्टी मिठी खटाइण या खट्टी मिठी और थोड़ी सी तिखी खटाइण आहे। या अगर चेहरे फुल्के या कोकी सां मिले तो ॾाढो मज़ो अची वञे। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उनखां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। इन लाइ खणंदासीं असां अंबड़ियूं, या त राजापुरी अंबड़ियूं खणणियूं आहिनि या तोतापुरी अंबड़ियूं। इन्हनि खे चङी तरह असांखे पहिरियों धोइणो आहे। धोए इनखे छिलींदासीं। छिलण खां पोइ इनखे करिणो आहे कद्दूकश। चाहियो त चॉपर जो इस्तेमालु कयो या कद्दूकश कयो, याने ग्रेट करिणो आहे। हाणे हिकु तई खणंदासीं, उन में असां इहे अंबड़ियूं विझंदासीं जेके असां कद्दूकश करे रखियूं आहिनि, और इनखे असांखे भुञणो आहे। बाहि खे असां घटि रखंदासीं, तेज़ न रखिणो आहे। हिते मां अधु किलो अंबड़ियूं खयूं आहिनि, याने 500 ग्राम। इनखे तेसि ताईं भुञंदासीं जेसि ताईं इनजो कलर थोरो चेंज थी वञे या थोड़ी ट्रांसपेरेंट थी वेंदियूं। लॻभॻि 5 मिंट। चङी तरह इनखे घुमाईंदे असां भुञंदासीं। ॾिसो हिन तरह जीअं कलर थी वेंदो त असां हिन में विझंदासीं खंडु। खंडु जेतिरियूं अंबड़ियूं हूंदियूं आहिनि उनजी अधु असांखे खंडु विझणी हूंदी आहे। पर अंबड़ियूं जाम खटियूं आहिनि, जीअं अगरि असां राजापुरी अंबड़ियूं हुजनि या तोतापुरियुनि में बि जेके जाम खटियूं अंबड़ियूं हूंदियूं आहिनि, अगरि उनजो इस्तेमालु था कयूं त असांखे 300 ग्राम खंडु विझणी आहे अधु किलो ते। इनखे असां चङी तरह मिक्स कंदासीं। खंडु विझण खां पोइ 500 ग्रामनि ते मां 300 ग्राम खंडु विधी आहे। ॾिसो खंडु पिघलजी वई आहे। हाणे इनखे चङी तरह मिक्स करे असां हाणे सिजाईंदासीं। इन में गॾु विझंदासीं असां सॼा कारा मिर्च, 1 चमचो। खटाइण जो मसालो विझंदासीं 2 चमचा। 2 वॾा फ़ोटा खोले करे विझणा आहिनि। नंढा फ़ोटा 3 खां 4। दालचीनी जो 1 टुकर। जीरो 1 चमचो। इहा माप अधु किलो अंबड़ियुनि लाइ मां ॿुधाए रही आहियां। 1 चमचो सौंफ। 3-4 लौंग। थोड़ो सो लूणु 1/4 स्पून जे क़रीब, याने 2 चुटकियूं। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और इनखे असांखे सिजाइणो आहे। खटाइण जो मसालो कीअं ठाहिजे इन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, ज़रूरु चेक कजो। सिंधी खटाइण जो मसालो। खंडु सिजण चालू थी वई आहे। इन में असां हाणे विझंदासीं तेज पत्ता। 3-4 तेज पत्ता विझणा आहिनि। धीरे धीरे जीअं जीअं असां इनखे सिजाईंदासीं त चाशनी जेका आहे घाटी थींदी वेंदी। जीअं जीअं इनखे बॉइल कंदा वेंदासीं त इहा चाशनी जेका आहे घाटी थींदी वेंदी, और असांखे चेक करिणो आहे कि हीअ हिक तार जी चाशनी आहे कि न। छाकाणि त इहो रखण खां पोइ बि वधीक चाशनी जेका आहे घाटी थी वेंदी आहे, त असांखे लॻभॻि 1 तार जेतिरी चाशनी ठाहे ई गैस बंदि करणी आहे। उन खां पोइ रखण खां पोइ इहा अञा घाटी थी वेंदी। त ॾिसो इहा लॻभॻि तयारु थी वई आहे, त असां गैस बंदि करे छॾींदासीं। सो हल्को हल्को पाणी आहे अञा हिन में, पर रखण खां पोइ इहो घाटो थी वेंदो अञा। इहा असांजी खट्टी मिठी खटाइण तयारु आहे, जेका ॾाढी चटपटी आहे, खाइण में ॾाढी टेस्टी आहे। कलाकु थी वियो आहे। हाणे खटाइण ॾिसो अञा घाटी थी वई आहे। इहा बिल्कुलु रेडी आहे। सिर्फ़ु ध्यानु रहे जेॾीमहिल तव्हां ठाहियो त चाशनी जेका आहे उहा चङी तरह ठाहिणी आहे। अगरि छिॾी हूंदी त इहा खटाइण ख़राबु थी वेंदी आहे। अगरि चङी तरह सां हिन जी चाशनी ठाहींदासीं त इहा खटाइण जेका आहे ॿाहिरि महीने भर ताईं रखी सघिबी, और फ्रिज में 3 खां 4 महीननि ताईं असां एयर टाइट कंटेनर में रखी सघंदा आहियूं।
ज़रूरु ठाहियो और कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अहिड़ियूं ॿियूं सिंधी रेसिपी ॾिसण लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो और कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।